अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ा वरहमतुल लिल मुमिनीन सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। कुरान मजीद मां हिकिड़ी आयत जो हिस्सो अवां जे साम्हूं तिलावत कयो वियो आहे। अल्लाह ताला खां दुआ है हक़ सम्झाणी हक़ सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह ताला तरफ़ैन के जानिबैन के अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। सब चओ आमीन। रहमतूं अनब हिकु क़ुरान ॿियो मींहुं। क़ुरान भी अल्लाह जी रहमत आहे ऐं मींहुं भी अल्लाह जी रहमत आहे। कुरान वारी रहमत जो ज़िक्र भी अल्लाह ताला पंहिंजे कुरान में बयान फरमायो ऐं मींहुं वारी रहमत जो ज़िक्र भी अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम कुरान मजीद में बयान फरमायो। मींहुं वारी रहमत जे बारे में अल्लाह से फरमायो व अंज़लना मिनस समाई माअन तहूरा। सब चो सुभान अल्लाह। मुझे ख्याल में गर्मी तमाम तेज आ तपो चो सुभान अल्लाह। फरमाई व अंज़लना मिनस समा माअन तहूरा। अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसानों मां आसमानल का पाक पानी नाज़िल कयो आ। ऐं कुरान वारी रहमत जे बारे में अल्लाह से फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ा व रहमतुल लिल मुमिनीन। मुसलमानों मींहुं वारी रहमत भी नाज़िल थींदी आसमानल खां। कुरान वारी रहमत इहा भी नाज़िल थी आसमानल खां। मींहुं वारी रहमत जे बारे में अल्लाह से फरमायो तमां आसमानल खां पाक पानी नाज़िल कयो आ। कुरान वारी रहमत जे बारे में अल्लाह से फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिया हत्ता मतलइल फ़ज्र। अल्लाह ने फरमायो मां आसमानल खां पाक कलामे मुक़द्दस नाज़िल कयो आ जेको लैलतुल क़द्र जी रात में रमज़ानुल मुबारक जे महीने में नाज़िल थियो आ। ऐं आसमानल खां मींहुं नाज़िल थींदो आ ज़मीन ते। मुसलमानों कुरान भी नाज़िल थियो नबी साईं जी क़ल्बे अमीन ते। कुरान नबी साईं जी दिल मुबारक ते नाज़िल थियो आ। जॾहिं मींहुं नाज़िल थींदो आ ज़मीन ते त ज़मीन आबाद थींदी आ। कुरान जॾहिं नबी साईं जी दिल ते नाज़िल थियो आ त मुसलमानों दिलियूं आबाद थियूं। जॾहिं मींहुं ज़मीन ते नाज़िल थींदो आ काथे गुलाब जा गुल फुटंदा आहिनि
काथे राबेल जा गुल फुटंदाल काथे चंबेली जा गुल फुटंदाल काथे मोती जा गुल फुटंदाल काथे राबेल जा गुल फुटंदाल जरे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा कुरान नाज़िल थियो त काथे सदाकत जा गुल पैदा थिया काथे अदालत जा गुल पैदा थिया काथे सखावत जा गुल पैदा थिया काथे शहादत जा गुल पैदा थिया काथे सहाबियत जा गुल पैदा थिया माल तू चवा कुरान तो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाह व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौराति व मसलुहुम फिल इंजील। अल्लाह ने फरमायो मोहम्मद अल्लाह जो रसूल था वल्लज़ीन माहू अबू बकर जेड़ा गुल्ला अशिद्दाहु अलल कुफ्फार उमर फारूक जेड़ा गुल्ला तराहुम रुक्कान सुज्जदा हजरत उस्मान जेड़ा गुल्ला सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद। अल्लाह ने फरमाया सब पैगंबर जा सहाबा हजरत अली जेड़ा गुल्ला हजरत तला जुबैर जेड़ा गुल्ला अमीर मुआविया जेड़ा गुल्ला कज़र इन अखरज शता। अल्लाह ने फरमाया पैगंबर जा सहाबा पैगंबर जी पोख थव पैगंबर जा सहाबा पैगंबर जी पोख थव पैगंबर जा सहाबा पैगंबर जा गुल थव पोजिया तोखे मुखे पंहिंजा गुल प्यारा हूंदाल तोखे मुखे पंहिंजी पोख प्यारी हूंदी आ हारीअ खे पंहिंजी पोख प्यारी हूंदी आ किसाल खे पंहिंजी पोख प्यारी हूंदी आ मालीअ खे गुलाब जा गुल प्यारा मालीअ खे राबेल जा गुल प्यारा मुसलमानो नबी के भी नबी जा सहाबा प्यारा नबी साईं खे नबी जा मुरीद प्यारा असांजे आका खे पंहिंजा जान निसार पंहिंजा वफादार प्यारा मुसलमानों कीड़ा नबी साईं खे पंहिंजा यार प्यारा पर अॼु को मुसलमान नबी जी सहाबा जो अदब नथो करे पैगंबर जी सहाबा जो एतराम नथो करे अॼु मां तव्हां वटि मेड़ खणी आयो आहियां महिरबानी कयो पैगंबर जी सहाबा जो चयो मञो पैगंबर जी सहाबा जो एतराम कयो नबी साईं फरमाया अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिज़ूहुम मिन बादी गरज़ा फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबग़ज़ी अबग़ज़हुम। नबी साईं फरमाया अल्लाह खां ॾिजो अल्लाह खां ॾिजो मुंहिंजे सहाबा जे बारे में अल्लाह खां ॾिजो जंहिं मुंहिंजे सहाबा सां मोहब्बत रखी आहे उन्हनि ॼण मां मोहम्मद सां मोहब्बत रखी आहे जंहिं मुंहिंजे सहाबा सां बुग़्ज़ रखियो उन सम्झो त मां मोहम्मद सां बुग़्ज़ रखियो इन जे करे तव्हां सभई हथ मथे करे चओ इंशाअल्लाह पंहिंजे नबी जी सहाबा सां मोहब्बत कंदासीं पंहिंजे पैगंबर जी सहाबा सां मोहब्बत कंदासीं जीअं असांजे नबी जे सहाबा असांजे नबी सां मोहब्बत कई ही प्यार कयो असां ईअं प्यार कंदासीं। नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा शान मुस्तफा शान सहाबा ले शौक से नाम सहाबा का कर चर्चा आम सहाबा का गर तलब है तुझको जन्नत की तो पल्ला थाम सहाबा का हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा वल्लाह हमें जान से प्यारे हैं सहाबा। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला मुंहिंजा अल्फाज क़बूल मंज़ूर फरमाए जेके मां लफ़्ज़ चा अल्लाह ताला इन जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।
वमा अलैना इल्लल बलाग। माशा अल्लाह ही होया जेके तवां असां सां मुखातब हा जमियत उलमा इस्लाम यूनिट जवाहर मीर बाजा सेक्रेटरी जनरल हजरत मौलाना रफीक अहमद मीरानी साहब।